जीए लतीफ़ जीए शाह सचल सामे जी ॿोली नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रीन जी अव्हां जे ख़िदमत में हाज़िर आहियां। साहित्य जी सूर में अॼु असां प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी ते ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। अॼु जे प्रोग्राम तहत बर्ख लेखक मोहन गियाणी जिन पंहिंजा वीचार पेश कंदा ऐं उन्हनि जे सिंधियत जे हलचल ऐं अदब ते रोशनी विझंदा। इन खां अलावा कथक डांसर ऐं नृत्यंगना अनिला सुंदर पंहिंजूं के यादियूं असां सां नओं न्यापो तहत वंडे रही आहे। लेखिका ऐं ब्रॉडकास्टर शालिनी सागर प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी जी हिकु कविता ऐं उन्हनि जे साहित्य जे बारे में कुझु ॻाल्हियूं शेयर कंदे पंहिंजी भेटा पेश कई आहे। पेश आहे प्रोग्राम साहित्य जी सूर में प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी। अचो त अदबी प्रोग्राम में अव्हां खे बि हिन सफ़र में हम सफ़र बणायूं। मूसी हले सा जा जी मिठो न करे। नओं न्यापो प्रोग्राम में सिंधी अदब जे बेबाक लेखिका प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी जे फ़न शख़्सियत ऐं ज़िंदगीअ जे लाहन चाढ़नि खे मोह लींदड़ बहादुर सूरबीअ जो ज़िक्र कंदासीं। 17 सेप्टेम्बर 1924 ते हैदराबाद सिंध में आमिल कुटुंब में जनम वरितो। पीउ जे वफ़ात खां पोइ पोपटीअ जे माउ ऐं 7 भाइर भेनर मुश्किल दौर मां गुज़रिया। मैट्रिक खां अॻु ई पोपटी मास्तरी शुरू कई। 14 सालनि जी उमिरि में मैट्रिक कई। विरहाङे बाद मुंबई में अची सिंध मॉडल स्कूल में नौकरी कई। बाद में 3 कॉलेजनि में नौकरी कई। सिंधी ॿोली सिंधियत जे हलचल सां बि सरगर्म तौर जुड़ी वई। औरतुनि जे बराबरी ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ हमेशह आवाज़ बुलंद कयो। प्रोफेसर पोपटीअ जे अदबी सरमाए ते नज़र विझणु ज़रूरी आहे। भाषा शास्त्र जेका संदसि लैंग्विस्टिक थीसिस आहे, सैलाब ज़िंदगीअ जो नॉविल, हयाती जा सोना रूपा वर्क, आत्मकथा, मां सिंधड़ कविताऊं, सच था मर्द चवनि, जंहिंमें सिंधी अॻवाननि जे ग़लतियुनि जो बेबाकी सां ज़िक्र कयो आहे। सिंधी नृत्य नाटकाऊं ऐं भगत माणिक मोती बर्ख शख़्सियतुनि जूं मुख़्तसिर बायोग्राफियूं, हिकु पुष्प ऐं 5 पंखड़ियूं, मज़मूननि जो किताब, सिंधियुनि जो वजूद, ज़हर ऐं इंसान कविताऊं, शाह लतीफ़ जो शेर ऐं संदसि सूरमा ऐं सूरमियूं, सिंधुअ खां गंगा जमुना, ख़त शेर मज़मून ऐं इंटरव्यू ऐं ॿियो बि टिड़ियल पखड़ियल अदबी ज़ख़ीरो हिंद सिंध जे मुख़्तलिफ़ मैगज़ीनुनि में मिलंदो। पोपटी खे तालीम खाते तरफ़ां कहाणियुनि जी किताब ते अवॉर्ड, आत्मकथा मुंहिंजे हयाती जा सोना रूपा वर्क ते 1982 ते साहित्य अकेडमी अवॉर्ड सां नवाज़ियो वियो। 90 में महाराष्ट्र सरकार तरफ़ां गौरव पुरस्कार, अखिल भारत साहित्य सभा ऐं ईश्वरी बाई बख्शाणी अवॉर्ड, इंटरनेशनल लतीफ़ अवॉर्ड ऐं ॿिया केतिरा मान सम्मान शामिल आहिनि। कूंज मैगज़ीन तरफ़ां कूंज जो ख़ासि पर्चो ऐं साहित्य अकेडमी तरफ़ां मोनोग्राफ मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर मोहन गियाणीअ लिखियो आहे। प्रोफेसर पोपटी हीरानंदाणी साहित्य अकेडमी जी सलाहकार बोर्ड जे मेंबर ऐं साहित्य अकेडमी जी कन्वीनर तौर बि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं ऐं यूनियन पब्लिक सर्विस कमीशन जी सलाहकार बोर्ड ते 1977 खां 1980 ताईं मेंबर बि रही। बर्ख लेखक मोहन गियाणी मशहूरु कथक नृत्यांगना कलाकार जेका ही अनिला सुंदर ऐं शालिनी सागर पंहिंजा तासरात पेश कंदे के यादियूं असां सां वंडियूं आहिनि। मोहन गियाणी साहब उन्हनि जे सिंधियत जे हलचल जे बारे में पंहिंजा तासरात पेश करे ॾिया आहिनि।
सिंध में विरहाङे खां अॻु सिर्फ़ु हिकु लेखिका पैदा थी, गुली सदारंगाणी, जंहिं इतिहाद नाविल लिखियो। विरहाङे बैदि पोपटे, हीरानंदाणी, सुंदरी उत्तमचंदाणी, कला प्रकाश, इहे 3 अहम लेखिकाऊं उभरी आहियो। इहो तमामु मुश्किल थींदो आहे त को लेखक या लेखिका अदबी नक़ादनि में मक़बूल हुजे ऐं आम पाठकनि में पिणु प्यारी हुजे। ऐं पोपटी हीरानंदाणीअ इहो मुश्किल कमु सवलाई सां करे सघी। उहा आम पाठकनि में पिणु एतिरी प्यारी हुई ऐं लोकप्रिय हुई जो ॿिए कंहिं पिणु एतिरी लोकप्रियता कोन मानी। ऐं नक़ादनि जी नज़र में पिणु उन पाण खे सुरखुर कयो। हुन जे कलम में गज़ब जी रवानी हुई ऐं लिखणु संदसि लाइ एतिरो सवलो ऐं कुदरती हो जेतिरो साह खणणु। पंहिंजे आत्मकथा ज़िंदगी जा सोना रूपा वर्क, जंहिं ते हुनखे साहित्य अकेडमी जो इनाम पिणु मिलियो, उन में हू लिखे थी त संदसि कॿट में हर जाइ साड़ियुनि हेठां मथां पासनि खां ऐं ॿियनि कपिड़नि जे विच में लिखियल पना टिड़िया पखिड़ा पिया हूंदा हुआ, जेके हिन जी माउ खे घणो परेशान कंदा हुआ। हुन घणो ई कुझु लिखियो ऐं अटकल 30 किताब सिंधी साहित्य खे ॾिनई। एतिरो घणो लिखणु मुंहिंजे ख़्याल में हिकु तरह जे जुनून खां सवाइ थी नथो सघे। उहा सिर्फ़ु हिकु कमरे में बंदि थी लिखंदड़ न रही, पर हुन सिंधियत जी हलचल में पिणु घणो बहिरो वरितो। मर्दनि सां मर्द थी कुलो कुले में मिलाए हलचल में टिपी पई। हिन अहिड़ी तरह पंहिंजे मिसाल सां औरत जे ख़ुदि एतमादी ऐं स्त्रीअ जी अॻहस्ती जी ऐं सुञाणप जी छाप छॾी। हुन अदब जे घणनि ई सनफ़नि ते कामयाबी सां कलम हलायो। नावल हुजे, कहाणी हुजे, मज़मून, शाइरी, ॿोलीअ जो अभ्यास, तोड़े हिंदू धर्म जो अभ्यास, संदसि लिखणियूं संदसि गहरे अभ्यास जी साख बणी थियूं। सिंधी हलचल सां लागू हुअण करे ऐं सिंधी ॿोलीअ जी लिपि, जंहिंखे अरबी लिपि चवंदा असां, अॾोल हिमायती तौरु हुन बेबाकीअ सां सिंधियुनि जे अॻवाननि खे संदन सची हालत में ज़ाहिर कयो ऐं खेनि अॻड़ुनि जा अॻवान कोठड़ खां पिणु न हटकी। संदसि बेबाकी करे संदसि मुखालफ़त संदसि ख़ानगी ज़िंदगी में पिणु केतिरा मसइला कया। हू उन हद ताईं विया जो हुन जे पुठियां CID लॻाया ऐं उन्हनि कोशिशि कई त संदसि आजीविका जो रस्तो पिणु बंदि थी वञे। हू अहिड़नि हथकड़नि खां बाज़ न आया ऐं हुन बहादुर औरत थी सभिनी मुसीबतुनि जो मुक़ाबिलो कयो। आख़िर वॾी बीमारीअ बैदि खेसि मौत अॻियां हार मञणी पई। आख़िर मौत खां केरु बचियो आहे, पर हू एतिरो कुझु असां लाइ छॾे वई आहे जो असां खेसि अॼु बि यादि कयूं था ऐं संदसि यादगिरीअ खां असां ही गुलनि जी भेटा रखूं था। जय झूलेलाल। नओं न्यापो सामाइन जी ख़िदमत में सलाम अर्ज़ आहिनि। अॼु मां सिंधीअ जी बर्ख लेखिका पोपटी हीरानंदाणी खे पंहिंजी भेटा पेश करे रही आहियां। बेबाक लेखिका सिंधियत ऐं सिंधी ॿोलीअ जी हलचल सां उत्तम कीरत बाबाणी ऐं पोपटी हीरानंदाणी सरगर्म तौर ते जुड़ियल रहिया। ॿोलीअ जे लाइ हुननि ख़ूब जाखोड़ कई। उन वक़्तु जॾहिं असीं हिकु मुश्किल दौर मां हिकु धरतीअ खां उथी करे ॿी धरती ते अची पाण वसाइण जे लाइ जाखोड़ करे वियासीं। पोपटी अदब जी हर सिन्फ़ खे मालामाल कयो आहे। पोइ चाहे मज़मून हुजनि, कहाणी हुजे या शेर शाइरी। संदसि आत्मकथा पढ़ंदड़नि में बेहद ई मक़बूल हुई, जेको हिकु तारीख़ी दस्तावेज़ आहे। मुंहिंजी हयातीअ जा
सोना रूपा वर्क संदसि हीअ आत्मकथा जीअं मूं चयो त हिकु तारीख़ी दस्तावेज़ आहे। हिकु तालीमदान जी हैसियत में ॿोलीअ जे लाइ संदसि जेका चिंता हुई ऐं जेका जाखोड़ हुई सा हुन जे हिन शेर मां बख़ूबी ज़ाहिर थिए थी। मां उहो शेर अव्हां सां वंडे रही आहियां। सिंधी ॿोली जे वाधारे जे लाइ हिन हीअ जाखोड़ जेका कई हिन शेर मां ज़ाहिर थिए थी। माण्हू मुंहिंजी ज़ात जा, माण्हू मुंहिंजी ज़ात जा रखनि शौक़ु तालीम सां, माण्हू मुंहिंजी ज़ात जा रखनि शौक़ु तालीम सां। स्कूल कॉलेज खोलिन घणा, स्कूल कॉलेज खोलिन घणा, पर पवेन पंहिंजी ॿोली न भाए, पर पवेन पंहिंजी ॿोली न भाए। घोरी बल्हारी वञा, घोरी बल्हारी वञा तिन अकुल जे अकाबरनि तां। हिन शेर मां हुन जी जेका ॿोलीअ जे लाइ चिंता हुई कि असांजी ॿोलीअ जो छा थींदो, अॻिते वाधारो कीअं थींदो, उन जी असांखे पूरी ॼाण पवे थी। ही कुझु चंद लफ़्ज़नि में मूं पंहिंजी भेटा पोपटी हीरानंदाणी खे पेश कई आहे। महिरबानी। सिकमे सिकमे सिकीअ खे किन सिकाए सुहारा, दुखीअ खे किन दुखाए भलारा। सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो, सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो। सिकमे सिकमे सिकीअ खे किन सिकाए सुहारा, दुखीअ खे किन दुखाए भलारा। सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो, सुन सवाल मुय जो हीरो हाल मुय जो। मशहूर कथक नृत्य कलाकार अनीला सुंदर जी यादियुनि पेश करण खां पहिरीं औरत लेखिका तौर पोपटी खे कई मुश्किलातूं दरपेश आयूं। मुश्किलातुनि जे बावजूदि फरारियत ऐं नाउमीदुनि जी बदिरां मुड़ुस थी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾिनो। हिकु हंधि उहा फरमाए थी किन लेखकनि मूंसां पाए खईं। 8 ॼणनि सयूं करे होचंद आडवाणी खे ख़त लिखियो पोपटीअ खे नौकरीअ मां कढियो वञे। ख़त जी कापी CBI ऑफिसर मूंखे ॾेखारी। जिन दादी पोपटी ख़िलाफ़ बाहि ॿारे ॾिनी तिन जो नालो निशानी न आहे। मुंहिंजो जुनून हिकु तहरीर में फरमाए थी, मुंहिंजे ख़्याल में ॾात ॾातार खां मिलियल छेर आहे। मां दरबारी कोन आहियां, पंहिंजे कलम खे ख़रीदो फ़रोख़्त जे चीज़ बणाइण न चाहींदसि। इहे त लिटरेचर खे न सरहदूं न जेंडर जे आधार ते विराए सघे थो। हालांकि जिस्मानी तौरु औरत जी बेहक अलॻि आहे, पर शऊर ऐं मुताले, मुशाहिदे, ॾाहप ऐं विल पावर जे लिहाज़ खां कंहिंखां बि औरत घटि न आहे। दादी पोपटी शाह लतीफ़ जो शेर ऐं संदसि सुरमा ऐं सुरमिन में फरमाए थी, शाह ज़िंदगी जे बारीक तंदुनि ऐं पेचीदा उणत खां वाक़ुफ़ु आहे। हू जीवन जा नंढा नंढा तफ़सील ऐं स्त्री हृदय जे ऊने ऐं गहरी ॼाण पुरुष मन जे बुनियादी गैरत ऐं अहंकार मां बख़ूबी वाक़ुफ़ु आहे। पुरुष जे इश्क ऐं वहिंवार जा जुदा जुदा नमूना बि शाह खां लिखी न सघिया आहिनि।
बेबाक पोपटी जी हिकु कविता धुन हेठां दबली हलकनि में अदबी हलचल मचाए छॾी जेका आहे। अनिला सुंदर दादी पोपटीअ जे लिखियल नृत्य नाटका वारे पहलूअ ते रोशनी विझंदे के यादियूं शेयर कयूं आहिनि। इन बाद नओं न्यापो में मारवी जे आलमी लतीफ़ कॉन्फ्रेंस जे यादगार कलाम सां असीं प्रोग्राम खे अलविदा कंदासीं। पहिरीं अचो त अनिला सुंदर खे ॿुधूं, वीना श्रृंगी खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा सदाईं गॾु। नमस्ते। प्रोफेसर पोपटी हीरानंदानी जो नालो सिंधी साहित्य में हिकु तमामु ऊचो नालो आहे। संदसि वर्सो हमेशा हमेशा ज़िंदा रहंदो। सिंधी साहित्य खां सवाइ उन सिंधी कला जे खेत्र में बि पंहिंजो काफ़ी योगदान ॾिनो। मां दादी पोपटी सां 1975 में गॾी हुअसि। अंतर्राष्ट्रीय स्त्री साल सम्मान उत्सव में जेको अखिल भारत सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा तरफ़ां आयोजित कयो वियो हो, उते हिन नृत्य कला में कयल योगदान लाइ मुंहिंजे कम जो सम्मान कयो हो। बसि तंहिंखां पोइ त मां दादीअ सां घणेई दफ़ा गॾियसि ऐं मां आहियां त सिंधी बिल्कुलु, पर सही माना में सिंधण मूंखे दादी पोपटी वणायो। 1982 में मूं शाह जे सूरमिन ते हिकु पेशकश कई हुई, जंहिंमें दादी पोपटी जो काफ़ी मार्गदर्शन हो। पोइ हुन स्क्रिप्ट लिखी सिंधी ॾिण वारनि ते, सिंधी हिंदू ॾिण वारनि ते, जंहिंमें त्योहारनि जी रंगत हुई। ऐं पोइ जॾहिं भारत 50 साल पूरा कया आज़ादी जा, गोल्डन जुबली हुई, त उन वक़्तु दादी हिकु नृत्य नाटिका लिखी सिंध मुंहिंजी अम्मा, जंहिंमें हुन लोली, लाडो ऐं विदाई गीत बि लिखिया। इन जूं तर्ज़ूं बि दादीअ ॿुधायूं, जंहिंखे कोई म्यूज़िक डायरेक्टर सजाए पेश कयो। मतिलबु लोली खां डोली ताईं सभु गीत हुन में दादी जा ई हुआ। विदाई गीत छो जो असां वटि कुझु घटि आहिनि, त मां तव्हांजे अॻियां उहो पेश कंदसि। ॿई अंदरां, जंहिंमें हिक में पेका ऐं हिक में सावरा, ॿिन्ही जो बैलेंस तमामु सुठे नमूने ॾेखारियल आहे। अमड़ तुंहिंजे अंगण में जा लुडी लमी रही हुई, बाबल तुंहिंजे बाग में बुलबुल चहकी रही हुई, भायरा तुंहिंजी नंढी कुंजरी मुखड़ी महकी रही हुई, अॼु विछड़ी वञी रही आहे, कूंज उॾड़ी वञी रही आहे। वर घर सां ख़ुशि तूं रहिजांइ, संभाले कदम पई खणजांइ, निवृत जो दामन न छॾजांइ, सभिनी सां निभाए तूं हलजांइ। त ही ॿई अंतरा दादी विदाई में उहा चवंदी हुई त ॿियनि जातियुनि में त घणेई नृत्य कलाकार आहिनि, पर असां वटि तूं आहीं। तूं अहिड़ो कुझु सिंधी स्टेज ते प्रेज़ेंट कर जेको युगानो हिकु यूनिक कॉन्ट्रीब्यूशन हुजे तुंहिंजे तरफ़ां। ऐं सचपच सिंधी स्टेज ते मूंखे एतिरो लाड प्यार मिलियो आहे जो उहे पल मुंहिंजी ज़िंदगी जे किताब जा सोना ऐं रोपा वर्क आहिनि। दादी पोपटी खे बि घणेई प्रॉब्लम्स हुआ, हेल्थ प्रॉब्लम्स, मेंटल टेंशन्स, पर तंहिं हूंदे बि उहा पंहिंजो कम में मशगूल रहंदी हुई ऐं हमेशह खिलंदी पई हुई। मां सचमुच ख़ुशकिस्मत आहियां, मूंखे फ़ख़ुरु आहे त मूंखे दादी पोपटी जी सोहबत मिली ऐं मूंखे पंहिंजी सुञाणप मिली। महिरबानी।